आख़िर छा आहे NPR ऐं सेंसस खां अलॻि कीअं आहे ऐं हिन में सिंधियुनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे, सभु ॼाणण जे लाइ ही वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसो। NPR जो मतिलबु आहे नेशनल पॉपुलेशन रजिस्टर। NPR 2010 में शुरू थियो हुयो, जिथे सेंसस यानी भारत जी आदमशुमारीअ जी ॻणप अंग्रेज़नि जे ज़माने खां यानी 1872 खां हली रही आहे। NPR रिसेंटली शुरू थियो आहे। सेंसस सर्वे में ठहियल रिपोर्ट ॿुधाईंदी आहे त भारत में केतिरा माण्हू रहनि था ऐं किथे रहनि था, कहिड़े धर्म जो पालन कनि था ऐं कहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था। NPR जो सर्वे कुझु अलॻि ॻाल्हियूं बि कैप्चर करे थो, जीअं त घर जो वॾो केरु आहे, हिन फैमिलीअ में केतिरा मेंबर्स आहिनि ऐं हुननि जे रिश्ते जे बारे में बि जानकारी जमा कई वञे थी। चयो वञे थो त अॻिते हली करे NPR जे डेटा जे मुताबिक़ सभिनी देशवासियुनि खे NRIC जा कार्ड ॾिना वेंदा। NRIC जो मतिलबु आहे नेशनल रजिस्टर ऑफ इंडियन सिटीज़न। त सभिनी सिंधियुनि खे रिक्वेस्ट आहे त सेंसस जो सर्वे हुजे या NPR जो सर्वे, पंहिंजी मदर टंग मतिलबु मातृभाषा सिंधी ज़रूरु लिखाईंदा ऐं हीअ ॼाण सभिनी सिंधियुनि ताईं पहुचाईंदा। अगरि तव्हां ॼाणणु चाहियो था त सिंधियुनि जी आदमशुमारी इंडिया में घटि छो आहे ऐं सिंधियुनि जी सही काउंटिंग सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, त असांजो पहिरियों वीडियो रेडियो सिंधी जे इंस्टाग्राम पेज ते ज़रूरु ॾिसंदा। जय झूलेलाल।